ठुल्ह शहर खां रिपोर्ट करे अलरख बुलेदी तालुके ठुल्ह ऐं आसपास जे इलाइक़नि में चोरियुनि जो आसार वधी वियो। ठुल्ह लॻ RD 44 थाणे जे हद पुठि घुमण गंजियो में गुज़िरियल राति 3 मालूम चोर घर धणी अलाह बख़्श गंजो जे घर में घिड़ी मेह चोरी करे वञी रहिया हुआ त भाॻिया सुजाॻ थी पिया। भाॻियनि रड़ियूं कंदे चोर कयो। भाॻियनि जे आवाज़ ते ॻोठाणा गॾिजी विया, जंहिं बाद चोरनि जो पीछो कयो त चोरनि फायरिंग कई त भाॻियनि ऐं ॻोठाणनि बेजवाबी फायरिंग कंदा पुठियां लॻा ऐं चोरनि जो घेरो तंग कयो त चोरनि हवाई फायरिंग कंदे भॼण जी कोशिशि कई त ॻोठाणा अची पहुता त संदन मथां लठियुनि ऐं मुकुनि जो वसकारो करे भाॻियनि ऐं ॻोठाणनि ॿिनि चोरनि खे सॼो करे वरितो। ऐं जॾहिं त हिकु चोर ऊंदाहीअ जो फ़ाइदो वठी फरार थियण में कामयाबु थी वियो। पकड़ियल ॿिनि चोरनि जी सुञाणप हफ़ीज़ुल्लाह पुटु रमज़ान निंदवाणी ऐं मोहम्मद हसन पुटु सूबो निंदवाणी तौरु थी आहे। अहिड़े इतलाह हद जे थाणे ते ॾेई चोरनि खे पुलिस हवाले कयो वियो, जॾहिं त हद जी पुलिस चोरनि मथां केस दाख़िल करे ताक़ब करे छॾियो आहे।